ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 2 कैदी फरार थियण जा इतला आहिनि। सजावल वेझो पुलिस पार्टी ते हमलो थियो आहे। 2 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। 2 कैदी फरार थियण जा इतला आहिनि। पुलिस पार्टी ते हमले दौरान कैदी रमू मला ऐं गुलाम हुसैन शाह जे फरार थियण जा इतला आहिनि। जंहिं त इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त ठटे सेशन कोर्ट में पेशी खां पोइ कैदियुनि खे वापसि बदीन नियो पियो वियो त सैयदपुर वटि हमलो थियो आहे। पुलिस पार्टी ते हमले जे नतीजे में 2 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 2 कैदी फरार थियण जा इतला मिलिया। मालूम कंदासीं ससा टेलीफोन लाइन ते मौजूद जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, इन जा छा अपडेट्स आहिनि? जी, ठटे जे डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट में अदालती पेशी खां पोइ जेके मुख़्तलिफ़ कैदी आहिनि जेके बदीन जे जेल में रखिया वेंदा आहिनि, कैदियुनि खे कैदी पार्टी पुलिस जी जेका खणी वञी रही हुई त सिजावल ठटे जे विच ते सईदपुर वारे इलाइक़े में सिजावल रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे। फायरिंग जे नतीजे में जेका कैदी पार्टी जेका आहे उन में जेके पुलिस एहलकार मोहम्मद उस्मान जाखरो जेको ड्राइवर आहे पुलिस जो, उन सां गॾोगॾु ॿियो एहलकार आहे मोहम्मद अज़ीम बुगियो, उहे ॿई ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन्हनि खे गणती जोगी हालत में सिविल अस्पताल ठटो मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं हिन वाक़े बाबति मुतज़ाद इतलात मिली रहिया आहिनि। जेका ड्राइवर इब्तिदाई तौर ते बयान ॾिनो आहे उनमें त हथियारबंद जेके पुलिस वर्दी में हो उन्हनि हमलो कयो आहे कैदी पार्टी ते। उनजे नतीजे में इहे ॿई ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त कैदी जेके फरार थी विया आहिनि, कैदी जेके आहिनि कुझु पोयां जेके वेठल हुआ हिकु पुलिस हथियार खसे फायरिंग कई वई आहे, जंहिंजे नतीजे में 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं 2 जेके कैदी आहिनि उहे लही जंग में कचे वारे इलाइक़े में फरार थी विया आहिनि। मुतज़ाद इतला आहिनि अञा ताईं, छाकाणि जो परे वारो इलाइक़ो आहे। ज़ख़्मी जेके 2 एहलकार आहिनि उनखे सिविल अस्पताल ठटो मुंतक़िल कयो वियो आहे। उन्हनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे, जॾहिं त पुलिस ठटे सिजावल ज़िलनि जी पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी नाकाबंदी करे छॾी आहे। जी अच्छा महबूब, ॿुधायो त जेके कैदी फरार थी विया आहिनि उहे कहिड़नि केसिस में गुरबल हुआ? जी, इन हवाले सां अञा ताईं तफ़सील साम्हूं अची न सघिया आहिनि, पर छाकाणि जो ही बदीन जेल में जेके रखिया वेंदा उन जवाबदार उहे हिन क्राइम क़िस्म में ॾुआरी थी सघनि था, उहे क़तल या ॿियनि संगीन क़िस्म जे ॾोहनि में मुलवस थी सघनि था। छाकाणि जो उन्हनि खे बदीन खां कस्टडी में हिते अदालती सुनवाई ते आंदो वियो। उतां खां वापसी में केतिरा ई कैदी जेके आहिनि 20 खां मथे कैदी जेके आहिनि इन कैदी पार्टी में जी गाॾी में सुवार ॿुधाया वञनि था। हाणे फरार जेके थिया आहिनि उन्हनि जो अञा ताईं पतो न पइजी सघियो आहे त कहिड़ा कैदी आहिनि, कहिड़नि क़िस्म जे ॾोहनि में मुलवस आहिनि। उन जे हवाले सां तफ़सील मालूम करण जी कोशिशि कई पई वञे। हिन वक़्तु पुलिस जेका आहे जिते फरार थियल कैदी जे पोयां वियल आहे उते जेका आहे कैदियुनि जी जेका गाॾी आहे उहा रस्ते में बीह रही आहे, छाकाणि जो पुलिस एहलकार जेके आहिनि उहे इलाइक़े में घेरो कयो वियो आहे, इलाइक़े कार्डन ऑफ कयो वियो आहे, तंहिं करे अञा तफ़सील साम्हूं अची न सघिया आहिनि। जी अच्छा, मैं बि ॿुधाइजो त पुलिस एहलकारनि ते हमलो थियो आहे। उन्हनि खे फर्स्ट एड ॾिनो पियो वञे, उनखां पोइ इहो इम्कान आहे त उन्हनि खे कराची रेफर कयो वेंदो। जी ठीकु आहे महबूब बिरोही, अपडेट लाइ अवां वॾी महिरबानी। सिजावल वेझो पुलिस पार्टी ते हमलो थियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 2 कैदी फरार थियण जा इतला आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया त पुलिस पार्टी ते हमले दौरान कैदी रमू मला ऐं गुलाम हुसैन शाह जे फरार थियण जा इतला आहिनि। ठटे सेशन कोर्ट में पेशी खां पोइ कैदियुनि खे वापसि बदीन नियो पियो वियो त ही हमलो कयो वियो आहे। इन हमले जे नतीजे में 2 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि ऐं अवां खे ॿुधायूं पिया त ज़ख़्मी एहलकारनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते सदन इलाज जारी आहे, पर डॉक्टर्स जो चवणु आहे त एहलकारनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे।